ॿियो बलूचिस्तान में जदगाली मुहावरो, सिंधी ॿोलीअ जदगाली मुहावरो। बलूचिस्तान में जदगाल मुख़्तलिफ़ बिरादरियूं सदियुनि खां रहंदड़ आहिनि। जदगाल नस्ली तौर सिंधी आहिनि ऐं संदन ॿोली जदगाली सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। जदगाली बिरादरी सिंध ऐं पाकिस्तानी बलूचिस्तान समेत ईरानी बलूचिस्तान ऐं ओमान में बि रहंदड़ आहिनि। हीअ असल में सिंधी बिरादरी जत आहिनि, पर बलूचिस्तान में खेनि जदगाल जो नालो ॾिनो वियो, जंहिंजो मतिलबु आहे जत ऐं ॻाल्हि ॻाल्हाईंदड़, यानी जतकी ॻाल्हाईंदड़ माण्हू। बलोचन जदगाली लफ़्ज़ असुल में मकरान जे असुल रहवासी सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं संदन ॿोलीअ लाइ इस्तेमालु कयो। जदगाल बलूचिस्तान जे ग्वादर, मकरान, बेला ऐं पंजगोर समेत ॿियनि इलाइक़नि में रहाइश रखंदड़ आहिनि। बलूचिस्तान में जदगाल लफ़्ज़ असुलूकन सिंधियुनि ऐं बलोचनि विच में फ़र्क़ खे सम्झण लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। 1998 जी आदमशुमारी मूजिबि पाकिस्तान में 1 लख माण्हू सिंधी ॿोलीअ जो जदगाली लहजो ॻाल्हाईंदड़ हुआ। कुझु ॿोली माहिरनि मूजिबि लसबेले जी सिंधी बिरादरी लासियुनि जे लहजे जो तालुक़ बि जदगाली लहजे सां आहे, यानी सिंधी ॿोली जा ॿई लहजा लासी ऐं जदगाली जेके आहिनि हिक ॿिए जे वेझो आहिनि।